बे नंबर ते हलाल खाधो। इन जे करे नबी से फरमायो मन नकल तय्यबतन व अमिल बिस्सुन्नह व अमिन अन्नास बवाइकहु दखलल जन्नह। पाण फरमायो जेको पाक खाधो खाईंदो, हलाल खाधो खाईंदो, व अमिल बिस्सुन्नह सुन्नत ते अमल कंदो, व अमिन अन्नास बवाइकहु माण्हू हुन जे मुसीबतुनि खां अमन में हूंदा, दखलल जन्नह। नबी से फरमायो मां तो फरमाया यो जन्नती है। मन नकल तय्यबतन पहले नंबर ते खाधो पाक हुजे, हलाल खाधो हुजे, हराम न हुजे, व्याज न हुजे, रिश्वत न हुजे, व्यापार में तिजारत में कूड़ न हुजे, ठगी न हुजे। फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू ला तअकुलुर रिबा अज़ाफ़न मुज़ाफ़। ओ ईमान वारो व्याज न खाइजो, व्याज हराम थव। अहल्लल्लाहुल बैअ व हर्रमर रिबा। बे तिजारत वापार हलाल थव, व्याज हराम थव। पिड़ीअ तो तव्हां 5000 में बकरी वठी आयो, वरी उहा साॻी बकरी बे हफ़्ते में 6000 में ॾियो, जाइज़ थव, हलाल थव। पर शर्त आहे त कूड़ न ॻाल्हायो। इहो शर्त आहे त कूड़ ईअं न जो हुजे फंडी तव्हां चओ त 4 महीननि जी ढुकी आहे, हुजेसि खीर जो पा तव्हां चओ त ढॻीअ जेतिरो खीर थीजे, थण सुॼाए अचे पिड़ीअ में बीहारियो, कूड़ छो था ॻाल्हायो? चो बाबा अटो आहे, मिट्टी आहे या शइ आहे, 6000 में ॾियो, जाइज़ अथव, हलाल अथव। 50000 में तव्हां घोटकी बाईपास प्लाट वरितो, रेट वधी आहे, बाज़ार गरम थी वई, 50000 जो प्लाट 5 लखनि में ॾियो, जाइज़ अथव, हलाल अथव। पर वह हर्रमर रिबा, कंहिंखे तव्हां 100 रुपया ॾिनो, वरी महीने खां बाद 100 रुपया बि वठो ऐं चाराना मथे था वठो। रब फरमाई हराम अथव, जीअं सूअर जो गोश्त हराम। ये चाराना तो तव्हांजे लाइ हराम आहिनि, पर ये चाराना 100 सां मिलिया त 100 बि हराम। 10 लख रुपया तव्हांजा बैंक में पिया बंदि खाते में, महीने में 10 लखनि ते 10,000 व्याज वधियो, 10,000 त हराम, पर ई हलाल जा 10 लख बि हराम थी विया। बाबा बकर जे गोश्त जी देग हुजे, हुन में हिकिड़ी बूटी सूअर जी मिलायो त सॼी देग हराम, हलाल खे हराम कर। लानल्लाहु व रसूलुहु आकिल रिबा। नबी से फरमायो जेको व्याज खाए थो, व्याज वठे थो, व्याज ॾिए थो, व्याज जा मुंशी, जेको सेठ व्याज जो कारोबार थो करे, उते मुंशी भी न भी हो, शाहिद भी न भी हो। व्याज त सेठ थो खाए, तव्हां रुगो उते मुंशी थी वेठा हो, इन ॾोह जे करे भी जहन्नम में हूंदा टका पिया। एॾो मनूस कारोबार जो रब फरमाए थो, हुनजे वेझो ई पाण फरमायूं जेको चाराना व्याज जा थो खाए, उनजो नंढे में नंढो गुनाह एतिरो अथव, जंहिं मुस्लमान थी करे सगी मां सां 70 दफ़ा बैतुल्लाह में ज़िना थो करे। मन नकल तय्यबतन, पाक खाधो खाओ, रिश्वत न हुजे। असांजा हज़रत साईं बेरवारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा, हैदराबाद जो हिकिड़ो जेलर हुयो, हुनजी घरवारी मूंॾे ख़त लिखियो, मुंहिंजा साईं मां पंहिंजे मुड़ुस खां भलनि लटनि ऐं कपिड़नि जो त मुतालबो न कयो आहे, साईं मां चतियूं हल कपिड़ा पाईंदसि, मां पंहिंजे मुड़ुस खां भली जुती ऐं सैंडल जो त मुतालबो न कयो आहे, मां छिगल जुती चतियूं हणी करे पाईंदसि, मां पंहिंजे मुड़ुस खां भले घर ऐं बंगले जो त मुतालबो न कयो आहे, मां छपर ऐं छन में ज़िंदगी गुज़ारींदसि, मुंहिंजा साईं मां पंहिंजे मुड़ुस खां भलनि खाधनि जो त मुतालबो न कयो आहे,
मां दाल ते बसरनि ते लस्सीअ जे वटे ते पंहिंजो पेट पालींदसि। मुंहिंजा साईं मुंहिंजे मुड़ुस खे चओ हराम न खाए, रिश्वत न खाए, तहज्जुद पंहिंजी जाइ ते, पर निमाज़ जी बि तौफ़ीक़ नसीब थी। औरतूं अॼु असांजूं मायूं थियूं चवनि हराम खाओ, असांजा मुतालबा पूरा।